बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं असलाउद्दीन। हमारे सीरिया सिंधी थॉट्स असां प्रीवियस लेक्चर में कंपैरिजन सिखियोसीं त असां फ्रैक्शंस के अगर ब फ्रैक्शंस मिलन था उहे उन्हनि जो अगर छेद साॻियो आहे त उन्हनि जी कीअं जेको आहे सो असां ख़बर पए त नंढो कहिड़ो आहे वॾो कहिड़ो आहे ऐं उनजो छेद मट हूंदो, डेनोमिनेटर्स मट हूंदा त उन्हनि खे असां कीअं मालूम करे सघूं था त नंढो कहिड़ो आहे वॾो कहिड़ो आहे। सो उन ई क्लास जे तसलसल सां फर्दर असां डिस्कस कंदासीं त इक्वल करणु फ़र्ज़ु कयो अगरि तव्हांखे मूं सम्झायो हुयो त फस्ट ऑफ ऑल अगरि अहिड़ा फ्रैक्शन्स जंहिंजो डेनोमिनेटर सेम हूंदो आहे त उन्हनि खे कंहिं तरीक़े सां असां मालूम करे वेंदा आहियूं। सिंपली असां हिन खे टोटल नंबर कयोसीं, हिन खे असां गिवन नंबर कयोसीं या कलर्ड नंबर कयोसीं त 5 मां 6 प्लाट्स असां शायदि मिसाल में खयासीं त 5 मां 6 प्लाट्स हिन खे मिलिया आहिनि, सॉरी 6 मां 5 प्लाट हिन खे मिलिया आहिनि, 6 मां 2 हिन खे मिलिया आहिनि, त डेफिनेटली ही उन खां वॾो आहे। उन खां पोइ असां हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खयोंसीं या मतिलबु ॿियो एग्ज़ाम्पल खणूं था त 5/6 ऐं 2/5। हिन खे असां कीअं सॉल्व कंदासीं, कीअं असां हिन खे इक्वल कंदासीं त असां छा कंदासीं, हिन जो छेद हिन ॿिन्ही सां ज़र्ब कंदासीं, हिन जो छेद हिन ॿिन्ही सां ज़र्ब कंदासीं त असांखे इक्वल थी वेंदा। इक्वल थियण खां बाद में असांखे ख़बर पइजी वेंदी त हिननि ॿिन्ही मां वॾो कहिड़ो आहे ऐं नंढो कहिड़ो आहे। सो उन खां पोइ असां अचूं था त हिकिड़ो हिन में टियों तरीक़ो बि आहे जंहिंसां असां इक्वल करे सघूं था। उहो कहिड़ो तरीक़ो आहे, अगरि मां हिते लिखां थो 3/6 1/2। हाणे डेफिनेटली हिन जो छेद हिन ॿिन्ही सां ज़र्ब करे, हिन जो छेद हिन ॿिन्ही सां ज़र्ब करे असां इक्वल करे सघूं था। पर छा सभ खां पहिरियों असांखे इहो ॾिसणो पवंदो त छा जेको नंढो अंगु आहे उन सां अगरि कोई अंगु मल्टीप्लाई कयूं त छा उहो हुन वॾे छेद जे बराबरि थी सघे थो। अगरि असां ॾिसूं था त 6 ऐं हेॾो 2 आहिनि, हाणे असां अगरि ॾिसूं त हिन ॿिनि खे 3 सां ज़र्ब कयूं, हिन छेद खे 3 सां, यानी हिन मुकमल जेको माना हिकिड़ो असांखे दर्जो मिलियल आहे फ्रैक्शन जो, उनखे अगरि असां 3 सां ज़र्ब कयूं त छेद हिकु जहिड़ो थी वेंदो। हाणे असांखे हिन सॼी जेका मतिलबु प्रोसेस आहे इक्वल करण जो, उन में असांखे खपंदो ई सेम डेनोमिनेटर आहे, सेम न्यूमिनेटर जी ज़रूरत न आहे हूंदी। हाणे ॿी ॻाल्हि ज़हन में रखणी आहे त असां जॾहिं बि कोई अंगु असां मल्टीप्लाई कयूं था त उहो ई अंगु मथे सां बि मल्टीप्लाई कंदासीं, उहो ई अंगु हेठि सां बि मल्टीप्लाई कंदासीं। अगरि असां उनखे ॿिन्ही सां मल्टीप्लाई नथा कयूं, लेट सपोज़ असां सिर्फ़ु हेठि सां डेनोमिनेटर सां मल्टीप्लाई कयूं था ऐं मथे सां मल्टीप्लाई नथा कयूं त इट मीन्स असांजो फ्रैक्शन रही वेंदो, असांजो कॉन्सेप्ट टुटी वेंदो। इहो कॉन्सेप्ट कीअं टुटंदो इंशाअल्लाह असां अॻिते हिनखे वधीक डिस्कस कंदासीं। बहरहाल तव्हांखे उहो साॻियो अंगु मथे सां बि ज़र्ब करिणो आहे, हेठि सां बि ज़र्ब करिणो आहे। या अगरि तव्हां ॾिसो था त जेको सेकंड डेनोमिनेटर आहे उनजो हिकिड़ो ॿियो मिसाल था खणूं, हे जेको आहे, हाणे असां अगरि हिन खे ॾिसूं त छा 5 सां कहिड़ो बि अंगु ज़र्ब कयूं त उहो 6 जे बराबरि थी सघे थो, कॾहिं बि न। त असांखे छा करिणो पवंदो, हुन जा छेद अॻिते पोइ ज़र्ब करिणा पवंदा। पर अहिड़ो अंगु मिले ॿिए पासे ॾो नंढो जेको उन जे बराबरि थी सघे थो कहिड़े बि अंग सां मल्टीप्लाई करण सां, त पोइ असां छा कंदासीं, उन सां उहो अंगु मल्टीप्लाई करे हिन जे बराबरि करे छॾींदासीं डेनोमिनेटर्स खे। असां हिन खे मतिलबु हिन खे साॻियो ई रखंदासीं, 1/3 2/6। हाणे ॾिसो अगरि असां हिकिड़े पासे सां मल्टीप्लाई कयोसीं त उहो ॿई जेको आहे सो असांजा अंग 6 थी विया। हाणे असांखे ख़बर पई त हे 3/6 ऐं हे बि 3/6, यानी हे ॿई पाण में बराबरि आहिनि, नंढो वॾो कोई बि कोन्हे को। जीअं हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खयो आहे त 2/16 ऐं 3/8। हाणे असांखे अगरि हिन मां नंढो वॾो मालूम करिणो आहे या बराबरि आहे इहो मालूम करिणो आहे त असां छा कंदासीं, डेफिनेटली हिन जा छेद हिक ॿिए सां ज़र्ब कंदासीं। पर उन खां अॻु में असांखे इहो ॾिसणो आहे त जेको नंढो अंगु आहे उहो कंहिं बि अंग सां ज़र्ब कंदे हिन जहिड़ो थी सघे थो। त तव्हां असांखे ख़बर आहे त 8/16 थी सघे थो, बजाए जो असां 8 खे 16 सां ज़र्ब कयूं, 16 खे हिन ॿिन्ही सां ज़र्ब कयूं, त असां हिन जो 3 नंबर तरीक़ो अख़्तियार कंदे असां इहो इस्तेमालु करे सघूं था त हिन खे कंहिं न कंहिं अंग सां ज़र्ब करे हिन जहिड़ो करे सघिजे थो। पहिरियों असां अंगु साॻियो लाहे रखंदासीं। हाणे असां ॾिसूं था त हिन खे अगरि 2 सां ज़र्ब कयूं त हिन जो न्यूमिनेटर सेम थी सघे थो, यानी असां हिन खे लिखंदासीं 16 2/6। हाणे असांखे ख़बर पई त हीउ वॾो आहे, हीउ नंढो आहे। जीअं असां पढ़ियोसीं त किन बि अंगनि जी नंढ वॾाई मालूम करण जे लाइ असांखे छा करिणो पवंदो आहे, असां उन्हनि जा छेद इक्वल कंदासीं त उन खां पोइ असांखे ख़बर पवंदी त हीउ नंढो कहिड़ो आहे वॾो कहिड़ो आहे। पर उन खां बाद अगरि असां हिकिड़ो मिसाल खणूं था
तव्हांखे हिकिड़ो नंढो कॉन्सेप्ट क्लियर कराइणो आहे, यकीनन ही तव्हांजे लाइ फ्रूटफुल साबित थींदो। उहो इहो आहे त लास्ट टाइम तव्हांखे यादि हूंदो असां गुज़िरियल क्लास में इहो पढ़ियोसीं त हेठियों टोटल नंबर हूंदो आहे, मथियों गिवन नंबर हूंदो आहे। अगरि असां हिते नंढड़ो कॉन्सेप्ट परसेंटेज जो खणी था अचूं, परसेंटेज इनशाला असां डिटेल में पढ़ंदासीं, पर हिकिड़ो नंढो मिसाल था खणूं जेको असां डेली लाइफ में इस्तेमालु कंदा आहियूं। हिन में काई बि लॉजिक कोन्हे, का मिसाल। अगरि तव्हां वटि 100 रुपया आहिनि, अगरि तव्हां कंहिंखे 50 रुपए ॾेई छॾियो था त डेफिनेटली तव्हां चवंदो मां हुनखे 50% ॾेई छॾियमि। अगरि तव्हां वटि 16 बॉक्सिस आहिनि, उन मां तव्हां 8 बॉक्सिस कंहिंखे ॾेई छॾियो था त हाणे तव्हां बि डेफिनेटली चवंदो त मां 50% बॉक्सिस त ॾेई छॾिया, छो त मूं वटि टोटल 16 बॉक्सिस हुया, मां 50% यानी अधु जा अधु बॉक्स मां हुनखे ॾेई छॾिया। हाणे इन में कोई बि मुग़ालतो कोन्हे को, तव्हां असां डेली लाइफ में इन शइ खे ज़रूरु इस्तेमालु कंदा आहियूं त जॾहिं बि कंहिं शइ जो मुकमल अधु हूंदो आहे त असां हुनखे चवंदा बाबा 50% मां वटि हीअ शइ न रही आहे, या मां 50% वरितो आहे या 50% ॾिनो आहे। अगरि कोई 1000 रुपयो कमाए थो त तव्हां चवंदव मूंखे बाबा 50% ॾियणो पवंदो, यानी तव्हां 1000 में हुन खां 500 रुपया वठंदव। अहिड़े ई तरीक़े सां हिन जेको आहे सो फ्रैक्शन जो बि हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। फ्रैक्शन में मां अॻ में बि तव्हांखे गुज़ारिश कई त कॾहिं बि नंबर्स ते न वेंदव त हीउ नंबर वॾो आहे, हीउ नंबर नंढो आहे, त हीउ वॾो हूंदो हो नंढो हूंदो, या हीउ वॾो हूंदो हे नंढो हूंदो। इन में कॾहिं बि न, हमेशह नंबर्स जे या फ्रैक्शन जे कॉन्सेप्ट खे सम्झण जी कोशिशि कयो। जीअं मां तव्हांखे हिकिड़ो नंढड़ो परसेंटेज जो मिसाल ॾिनो। अचूं था हाणे वापसि पंहिंजे कम जी ॻाल्हि ते, त हिन वटि टोटल 4 प्लाट हुया या 4 बॉक्सिस हुया, उन 2 ॾेई छॾिया। हाणे हिन में कोई बि शक न आहे त हिन पंहिंजा 50% बॉक्सिस ॾेई छॾिया। हिन वटि अचूं था, हिन वटि हुया टोटल 8 हुयसि, 8 मां हुन 3 ॾिना, यानी 50% हिन जो घणो पियो थिए, 4 थिए पियो। हिन 50% खां बि हिनखे घटि बॉक्सिस ॾिना आहिनि, त डेफिनेटली हिन खे 50% मिलियो आहे, हिन खे 50% खां घटि मिलियो आहे, यानी हीउ नंढो आहे, हीउ वॾो आहे। हाणे हूअं अगरि असां हिनखे कंपेरिजन में आणींदासीं त बि असांखे ख़बर पइजी सघे थी, पर हिकिड़ो अगरि कॉन्सेप्ट तव्हां वठणु चाहियो त हीउ 50% आहे, हीउ 50% खां घटि आहे, छो त हिन वटि टोटल 8 हुया, जॾहिं हिनखे 4 ॾे हा त पोइ असां चऊं हा त हिनखे 50% मिलियो आहे, हिनखे 50% मिलियो आहे। पर न, हिनखे असां डेफिनेटली हितो ई सम्झी सघूं था त 50% खां हिनखे घटि आहे, हिनखे 50% मिलियो आहे, छो त हिनजो 50% 4 पियो थिए। त असां चवंदासीं हीउ वॾो आहे, हीउ नंढो आहे, त असां कीअं लिखंदासीं 2/4 इज़ ग्रेटर देन 3/8। अहिड़े तरीक़े सां बि असां कॉन्सेप्ट पंहिंजो क्लियर करे तकड़ में लेस देन ऐं ग्रेटर देन जो अंदाज़ो लॻाए सघूं था। ऐं परसेंटेज जी मदद सां हिकिड़ो अगरि तव्हां असांखे पहिरीं 50% कढणो पवंदो, पोइ ॾिसणो पवंदो 50% खां घटि आहे वधि आहे, पर जे हिन ते मैच कोन थो थिए त तव्हांखे साॻे तरीक़े सां डेनोमिनेटर्स खे कंपेयर करे हिकु जहिड़ो करे इक्वल करे तव्हांखे उन शइ जी रक़म या उन शइ जो तइदादु घटि वधाई मालूम करणी पवंदी। हीअ त मां परसेंटेज जी मदद सां तव्हांखे चयुमि त हीउ वॾो आहे। अचूं था अगरि इक्वल करण जे तरीक़े सां हिनखे प्रूफ कयूं त तव्हांखे मां ॿुधायो त अगरि 3/8 आहे ऐं हेॾो 2/4 आहे, असांखे ख़बर आहे त असां चइनि खे 8 करे सघूं था। सो अगरि मां हिनखे 8 कयां कंहिंसां 2 सां ज़र्ब करे, हे थींदो 2 4, हे थींदो 2 चौंक 8, हे थींदो 3/8। त तव्हां ॾिठो त हीउ हुन खां वॾो आहे, 2/4 कंहिंखां वॾो आहे, 3/8 खां। सो परसेंटेज त हिकिड़ो पंहिंजो ज़बरदस्त ऐं हिकिड़ो वसी टॉपिक आहे, इनशाला अॻिते असां उनखे बि पढ़ंदासीं। पर हिकिड़ो नंढो एग्ज़ाम्पल तव्हांखे हीअ बि मदद ॾेई सघे थो नंढे ऐं वॾे जी तमीज़ करण में। ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हांखे असेंडिंग ऐं डिसेंडिंग ऑर्डर मिलंदो, नंढ वॾाई जी तरतीब। हाणे नंढ वॾाई जी तरतीब चइबो छा कया, इनखे ई चइबो आहे त पहिरियों नंढ वॾाई कंहिंखे पहिरियों नंढो रखो पोइ वॾो रखो। त हाणे अगरि हिननि ॿिन्ही में पहिरियों नंढो रखिणो आहे पोइ वॾो रखिणो आहे, त यकीननि पहिरियों नंढो हे अॻियां रखंदासीं, हे वॾो पोइ हिते रखंदासीं। वॾनि अढाईअ में रखिणो आहे त पहिरियों वॾो अॻियां पोइ नंढो। त हाणे इहे सभु कॉन्सेप्ट पाण सां जुड़ियल आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे पंहिंजो कॉन्सेप्ट क्लियर करिणो पवंदो मुख़्तलिफ़ अंदाज़ में। हर हिकु ॿार जो, हर हिकु बंदे जो सम्झण जो अंदाज़ पंहिंजो आहे। सो हीअ बि हिकिड़ो तव्हांखे ज़हन में हुजे।